मिनिमम जो कैलकुलेट हुई है राहत इंक्रीज़ वो पास की जाए और इस तरह हाई स्पीड डीजल की कीमत में 19 रुपये 90 पैसे का इजाफा किया जा रहा है, जिसके बाद नई कीमत जो 273 रुपये 40 पैसे होगी और पेट्रोल की कीमत में 19 रुपये 95 पैसे का फी लीटर इजाफा करके इसकी जो कीमत है वो 272.95 रुपया होगी। ये फौरी तौर पर अब नाफजुल अमल होगी इस अनाउंसमेंट के बाद। वफाकी हुकूमत वींदे वींदे आवाम से पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल 19 रुपया 95 पैसा महांगो थी वियो। डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा फी लीटर वाध। हाई स्पीड डीज़ल जे अघ में 19 रुपया 90 पैसा वाध कई वई। नाणे वारो वफाकी वज़ीर इसाक डार चवे थो नवां अघ फौरी तौर ते लागू हूंदा। आलमी मंडी में पेट्रोल जी कीमतुनि में वाध थी आहे। IMF सां मुआहिदे सबबि पेट्रोल जी कीमतुनि में इज़ाफ़ो करणो पियो। अफसोस की बात है, गरीब और दिन पे दिन मरते जा रहे हैं, परेशान, दिन पे दिन परेशानियां ही परेशानियां हैं, कोई फायदा नहीं हो रहा। 6 रुपये बढ़ाते हैं, कम करते हैं, 20 रुपये बढ़ाते हैं, 50 रुपये बढ़ाते हैं। बस अल्लाह ही हम गरीबों की मदद करे। 20 रुपये क्या बहुत ज़्यादा बढ़ गया, डबल टिबल जब मारी है। पेट्रोल बढ़ गया 20 रुपया हिकड़े दी लाए तो 5 रुपया तो 20 रुपया चाढ़े थो। असां इहो चवंदा ज़ालिम हुकूमत आहे छा गरीब जे लाइ कयूं, सभु अमीरनि जे लाइ करनि तो मिनिस्टर वॾा खाइनि था, पर गरीबनि जे लाइ त कुझु न आहे। हुकूमत वेंदे वेंदे जेका अघु वधाई थी वञे, आसरो वोट जो सम्झे या पर वोट जो हाणे आसरो न थींदो। पेट्रोल जेको वाधायो आहे गवर्नमेंट, इहो आवाम जे मथां वॾो ज़ुल्म कयो, ज़ुल्म जी बल्कि इंतहा कई थी, इन सां हर शइ महांगी थी वई। पेट्रोलियम जी शयुनि जे अघनि में वाध अवाम जो दाहू कढी छॾियो। सिंध वासियुनि बि पेट्रोल जी क़ीमतुनि में घाटे तोड़ वाध खे रद्द करे छॾियो। शहरियुनि जो चवणु आहे त पेट्रोल जे अघनि में वाध करे हुकूमत नाहक करे छॾियो आहे। हुकूमत 5 रुपया पेट्रोल घटाए 20 रुपया वधाए वॾो ज़ुल्म कयो आहे। हुकूमत ईंदड़ कुझु ॾींहंनि में ख़त्म थी वेंदी। चॉइस हुई त इहो फ़ैसिलो न कयूं हा ऐं निगरान हुकूमत ते छॾे ॾियूं हा, पर असांजो हर फ़ैसिलो मुल्क खे ॾेवाले खां बचाइण ऐं क़ौम जे मफ़ाद में आहे। तो समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ते रद्द अमल। हुन चवणु आहे त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जुड़नि फ़ैसिलनि सां आवाम में कावड़ जी लहर ज़रूरु पैदा थींदी आहे। वज़ीर आज़म इन मामले ते राति देर ताईं टीम सां गॾु वेठो रहियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिकु भेरो ॿीहर भारत खे ॻाल्हियुनि जी आश करे छॾी। संदसि चवणु आहे त तकरारनि जे पुरअमन हल ते यकीन रखूं था, जंगियूं मसइलनि जो हल न आहिनि। ॻाल्हियुनि सां अॻिते वधी सघिजे थो ऐं असांखे पंहिंजा वसीला अवामी मुफ़ादनि ते ख़र्च करणा पवंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में मिनरल समिट जे इजलास खे ख़िताब चवे थो नेब माण्हुनि खे सियासी इंतकाम जो निशानो बणाईंदी रही करप्ट माण्हुनि जे करप्शन खे नज़रअंदाज़ कयो वियो। बदकिस्मती सां मुआशिरो विराइजी चुको आहे, माण्हुनि जे ज़हननि में ज़हर भरियो वञे थो। छा अहिड़ी सूरत हाल में मुल्क जी तरक़ी लाइ कमु करे सघिजे थो? उन जो जवाबु नाहे। थरकोल दुनिया जे वॾनि कोयले जे मनसूबनि मां हिकु आहे। रेकोटिक जो मनसूबो मुल्की तारीख़ में ख़ासि अहमियत रखे थो। गुज़िरियल 75 सालनि में असां पंहिंजी क़ीमती दौलत ते ध्यानु न ॾिनो। असांजी धरती मैदनियात सां मालामाल आहे। असां सभिनी जी मुआशरती ज़िम्मेवारी आहे त गॾिजी मुल्की मईशत में किरदारु अदा कयूं। हुकूमत समूरनि इदारनि जे सहकार सां SIFC जो क़याम यकीनी बणायो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो पाकिस्तान मिनरल समिट खे ख़िताब। हुन चवणु आहे त अमन ऐं ख़ुशहाली जे रस्ते ते हलण ई इस्तकाम आहे। मैदनियाती मनसूबा अवाम जी तरक़ी जो रस्तो आहिनि, पर ॾेई सीड़पकारनि खे दावत ॾियूं था त पाकिस्तान में लिकियल ख़ज़ानो दरियाफ़्त कनि। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अफ़गानिस्तान खे दहशतगर्दी रोकण जो मुतालबो कंदे चयो आहे त असां सम्झूं था त अफ़गान इंतिज़ामिया पाकिस्तान ते हमला कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कंदी। पाकिस्तान दहशतगर्दी जे मुक़ाबले लाइ अफ़गानिस्तान जी मदद करण लाइ तयारु आहे। जेकॾहिं कार्रवाई करण में नीयत जो मसइलो आहे त इहा अलॻि ॻाल्हि आहे। अफ़गानिस्तान खां दहशतगर्दी जे तनाज़ुर में पंहिंजे दिफ़ा लाइ आलमी क़ानून ते अमल कंदासीं। जेकॾहिं अफ़गान हुकूमत कार्रवाई नथी करे त अफ़गानिस्तान अंदरि असांजो हिकु एक्शन थी सघे थो, पर इहो असांजो पहिरियों ऑप्शन न हूंदो। नेटो पारां छॾियल हथियार ऐं ॿियो सामान दहशतगर्दनि वटि आहे। दहशतगर्दी जे बारे में असांजी पॉलिसी वाज़े आहे। असां ब्लॉक्स जी सियासत में न आहियूं। निगरान हुकूमत लाइ ॻाल्हियुनि में आहिस्ते आहिस्ते अॻभराई थी रही आहे।
मैदनियात इनकलाब सां मुल्क में रोज़गार जा अणखुटिया मौक़िया पैदा थींदा। मैदनियाती इनकलाब सां मुल्की बरामदनि में निमाया वाध थींदी, पर ॾेई सीड़पकारनि खे मुल्क में भलीकार चवंदासीं। ज़राअत, लाइव स्टॉक, ITA मैदनियात जे मैदान में जदीद टेक्नोलॉजी इस्तेमाल थींदी। ममलिकती वज़ीर मुस्तदिक मलिक जो पाकिस्तान मिनरल समिट जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे मैदनियाती इनकलाब जा 3 मक़सद आहिनि। मुल्क में नंढा वॾा इंडस्ट्रियल ज़ोन बणाया वेंदा। इंसानी ऐं माहौलियाती तहफ़ुज़ लाइ वाज़े मनसूबाबंदी थींदी। समिट जो मक़सद सिधी रीत परॾेही सीड़पकारी खे वधाइणु आहे। सुप्रीम कोर्ट सिविलियंस जी फ़ौजी अदालतुनि में ट्रायल ख़िलाफ़ केस जी ॿुधणी लाइ फुल कोर्ट जी जोड़जक बाबति दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। फ़ैसिलो सुभाणे ॿुधायो वेंदो। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾिना आहिनि त अञा हिन मामले ते मुशावरत कंदासीं। मुशावरत मुकमल थी वई त जल्द मुनासिब राय खां आगाह कंदासीं। जेकॾहिं मुशावरत मुकमल न थी त सुभाणे आगाह कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट कारूंजर जबल जी कटाई ऐं लीज़ रोकण जो हुकम ॾींदे स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। सर्किट बेंच हैदराबाद में कारूंजर बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। मिनरल एंड माइंस खाते जा अमलदार ऐं लाॻापियल धुरियूं पेश। लाॻापियल खाते पारां जवाबु दाख़िल करायो वियो। जवाब में चयो वियो आहे त कारूंजर जी नीलामी समेत जेके नोटिफिकेशन जारी कया उहे रद्द करे चुका आहियूं। अदालत जो चवणु आहे त अव्हां मुबहम नोटिफिकेशन जारी कया आहिनि जिन में का बि ॻाल्हि वाज़े नाहे। नोटिफिकेशन जारी करण ऐं वापसि वठण वारो सिलसिलो बदनियती ज़ाहिर करे थो। माइंस एंड मिनरल्स डिपार्टमेंट ने उस टेंडर को कैंसिल कर दिया है, नोटिफिकेशन को कैंसिल कर दिया है। कारूंजर जबल पे किसी किस्म की अफादियत को नुकसान नहीं पहुंचाया जाएगा, ना ही कारूंजर जबल को डिस्टर्ब किया जाएगा। हाँ, कुछ लोगों की अभी सियासत की दुकानें खुलेंगी अभी ना। अब हेल्थ पे बात कर नहीं सकते सिंध हुकूमत के खिलाफ, ट्रांसपोर्ट पे बात कर नहीं सकते, बाकी सेक्टर में बात कर नहीं सकते। सलाम मुतासिर को घर, ये लोग 21 लाख खानदानों को घर बना के दे रहे हैं, इन पर बात नहीं करते। अब क्या करें? अब कोई और इशूज क्रिएट करें। कारूंजर जबल खे कंहिं क़िस्म जो नुक़सान न पहुचायो वेंदो। इलेक्शन अची रही आहे, इन लाइ कुझु माण्हू इशूज़ पैदा करे रहिया आहिनि। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं कोयले जी बिजली सस्ती ऐं बहितरीन आहे। अहिड़ो ख्वाब शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ॾिठो हो। सिंध हुकूमत दुनिया जो सभ खां वॾो हाउसिंग प्रोजेक्ट शुरू कयो। बोन मुतासिरनि खे न रुगो ज़मीन पर घर ऐं पैसा बि ॾिना पिया वञनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते औरतुनि खे मालिकाना हक़ ॾेई बाइख्तियार बणायो पियो वञे। हुकूमत जो मुद्दो पूरो थियण बाद बि सिंध हुकूमत जा समूरा मनसूबा हलंदा रहंदा। जो हमारी नई बसेस अभी आई थी, एक हफ्ता पहले ही पोर्ट से निकली हैं, उन बसेस में हमने शुरू किया है बुखरा पार से सदर लकी स्टार वाया सऊदाबाद, कालाबोर्ड, कायदाबाद, लांडी, कोरंगी, कयूमाबाद, FTC, सदर लकी स्टार। ये 35 किलोमीटर लंबा रूट है। कोरंगी में अभी तक हमने सर्विस को शुरू नहीं कर सके थे, तो अभी वहाँ पे भी बसेस जो हमारी शुरू हो चुकी हैं, जिसका रेस्पॉन्स पहले ही दिन से अल्हम्दुलिल्लाह इसका अच्छा आ रहा है। इतलात ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांसिट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची लाइ पीपल्स बस सर्विस जे नए रूट जो ऐलान करे छॾियो। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त नओं रूट R12 खोखरा पार खां सदर 50 किलोमीटर ते बदल हूंदो। रूट ते बस सर्विस बाज़ाब्ता तौर ते शुरू थी वई आहे। बस सदर लकी स्टार ते ख़त्म थियण खां पहिरीं सऊदाबाद, कालाबोर्ड, कायदाबाद, लांडी, कोरंगी, कयूमाबाद ऐं FTC समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां गुज़रंदी। नयूं आयल बसूं कराची जे रोडनि ते अची वयूं आहिनि। PP जे सीनियर अॻवान मंजूर वसाण सिंध में PP ख़िलाफ़ अलायंस ठहण ऐं इलेक्शन में देर जी अॻकथी करे छॾी आहे। मंजूर वसाण जो चवणु आहे त हिन महीने पहिरियां बि चयो हो ऐं हाणे बि चवे थो त खेसि आम चूंडूं वक़्त ते थींदे नज़र न पियूं अचनि। थी सघे थो त आम चूंडूं घणे अरसे ताईं मुलतवी थी वञनि। इलेक्शन में देर कराइण में आलमी क़ुवतूं ऐं कर्ज़ ॾींदड़नि जो बि किरदारु थी सघे थो। मुमकिन आहे त निगरान सेटअप ते 3 महीननि खां 2 सालनि ताईं हले। चूंडूं वक़्त सिंध में PP ख़िलाफ़ MQM
GDA JUI जो अलायंस ठही सके थो, जंहिंमें मौलाना फजल रहमान जो किरदार हूंदो। निगरान वज़ीर आज़म या वॾो वज़ीर सियासी न हूंदो, कंहिं बि वक़्तु वॾो सरप्राइज़ अची सघे थो। सिंधु दरिया में 4 गुडू ऐं सखर बैराजनि वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी जो मथाऊं वहिकिरो 4,69,899 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 4,43,352 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथाऊं वहिकिरो 4,44,040 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 4,05,740 क्यूसेक रिकॉर्ड। कोटड़ी बैराज वटि मथाऊं वहिकिरो 1,81,956 क्यूसेक ऐं हेठाऊं वहिकिरो 1,44,871 क्यूसेक रिकॉर्ड। काज़ी अहमद शहर में 23 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल चौपाए माल के वापारी हिदायतुल्ला कुंभर के बेदर्दी से क़त्ल करे संदसि लाश कार में विझी बैरिया टाउन नवाबशाह भरसा रोहिड़ी केनाल में फिटो करण जो इंकशाफ। पुलिस 2 जवाबदारन ज़हीर कुंभर और कार ड्राइवर शेर मोहम्मद कॉलोनी वासी ज़ैन शाह के गिरफ्तार करे वरितो। ॾोहो जो एतराफ़ जवाबदारन इंकशाफ किया है तो हिदायतुल्ला कुंभर के नशे वारी गोरियों ॾियण बाद छुरी से कुही क़त्ल किया और बाद में संदसि लाश रोहिड़ी केनाल में फिटो किया। गढ़ी यासीन भरसा ॾखण नाके वटि हथियारबंदनी फायरिंग में नौजवान क़त्ल। हथियारबंदनी फायरिंग में सखर वासी नौजवान नूर हसन बलोच मारिजी वियो। पुलिस वाक़ई वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश गढ़ी यासीन अस्पताल मुंतक़िल कयो। ओडेरो लाल में कुछ ॾींहं अॻु गुम थी वियल नौजवान जो लाश हथ नौजवान रतन कुमार कुछ ॾींहं खां गुम हो, जंहिंजो अॼु घर में मौजूद मंदिर जे छित तां लाश मिलियो। ज़रियनि मूजिब नौजवान रतन कुमार ज़ाल पारां खुला वठण बाद मायूस थी आपघात कियो आहे। जैकबाबाद में DCT स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल से हादसो, ASI फौत, 2 एहलकार जख्मी। जनरल शाह वटि पुलिस मोबाइल से हादसो पेश आयो। हादसे में ASI सावल पमहर फौत, एहलकार शाद मोहम्मद ऐं नासिर अली जख्मी। ज़ख्मियुनि खे सिविल अस्पताल जैकबाबाद आंदो वियो, जितां ज़ख्मियुनि खे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। उमरकोट वेझो छोर में चिंची ऐं मोटरसाइकिल में टक्कर, बजड़ा फौत, 2 ज़ख्मी। हादसे में गोठ अहमद नुहड़ी वासी मौलवी हयात नुहड़ी ऐं गोठ हवेली वासी नीगर महीद समेत जो फौत थी विया। फौतुनि जा लाश ऐं ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कियो वियो। भिरिया रोड वेझो होद खान जलबाणी में घर अंदर कमरे की छित जो गार्डर किरण सबब एक नीगर फौत, एक जख्मी। वाक़े में नकीब जलबाणी दम ॾिनो। नीगर लाइक जलबाणी के अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इलाइक़े में सोग की लहर छाइजी वई। जोही भरसा बिजली जो करंट लगन सबब एक शख्स फौत थी वियो। काछ जे गोठ नगरदारियों में करंट लगन सबब जुमो खान भुरमाणी दम ॾिनो। फौती जे घर में कोहराम अची वियो। इलाइक़े में सोग वारो माहौल छायल। शिकारपुरी भरपासवन इलाइक़े में बदमनी जो राज। हाथी दरबार इलाइक़े में घर मां लखे रुपयनि जो धाड़ो। हथियारबंद घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए 8 लाख रुपया रोक रक़म, 15 तोला सोना ज़ेवर, 4 मोबाइल फ़ोन फुर करे विया। घर धणी किशन लाल मूजिब हथियारबंद उड़ताणे आवाज़ ते दर खुड़काए घर में दाख़िल थिया ऐं फुर लुट कई। शहदादकोट में हथियारबंद तेल के व्यापारी खां 9 लाख रुपया फुर करे विया। मोटरसाइकिल सवार हथियारबंद व्यापारी अविनाश बजाज के यरगमाल बणाए रोक रक़म फुरे विया। ऐं ठारूशा भरसा गोठ भाई खान बबर वासी नौजवान 4 महीननि खां पुरस्कार नमूने गुम। नौजवान मुजाहिद अली बबर जे वारसनि अगवा जो शक ज़ाहिर कंदे चयो आहे त हुननि जी कंहिं सां दुश्मनी नाहे, हू मिसकीन आहिनि, नौजवान जी ॻोल्हा में मदद कई वञे।